बाढ़ ॻोठ उस्मान कलोड़ो में मल्ह मुक़ाबिलो करायो वियो। मलाखड़े में पहलवाननि ज़ोर आज़माई करे केतिराई मल्ह पहलवान बेहोश करे छॾिया। वॾेरे अब्दुल ख़ालिक कलोड़ो पारां मल्ह मुक़ाबिलो करायो वियो, जंहिंमें मल्ह पहलवाननि ज़ोर आज़माई कई, जंहिंमें पहिरें जोड़ जे पहलवाननि गुलाम सरवर भेण माशूक चने, ज़ुल्फ़कार माछी, नज़ीर शेख ऐं बरकत फहीम मोर माछी मल्ह मैदान मारे ख़ूब दाद हासिल कयो ऐं केतिराई मल्ह पहलवान बेहोश थी विया। मल्ह पहलवाननि जे सदर गुलाम सरवर भेण मोर बीरबर सदीक जलबाणी ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना जे करे मल्ह रांदि नथी कराई वञे, जंहिं सबबु असां सख़्तु परेशानीअ जो शिकार आहियूं। हिननि चयो त मल्ह सिंध जे सक़ाफ़ती रांदि आहे, तंहिं करे मेलनि में मलाखड़नि जी इजाज़त ॾिनी वञे। मलाखड़े जो महिमान ख़ासि जिस्क भॻवान कामरेड दोदो देशी, सुघड़ मोहम्मद बचल मशहूरी इम्तियाज़ सरगाणी, उस्ताद हसन झतियाल चयो त मल्ह सिंध जो सक़ाफ़ती मलाखड़ो आहे, पर अफ़सोस आहे हुकूमत जी बेध्यानी सबबु मल्ह रांदि ख़तमु थी चुकी आहे। मल्ह पहलवान वीचारा परेशानी जो शिकार आहिनि। वधीक चयो त मल्हनि जी परगोर लधी वञे, आख़िर मल्ह पहलवाननि खे इनाम ॾिना विया ऐं आयल महिमाननि खे गुलनि जा हार। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।